अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिलु कंदासीं हीअ रिपोर्ट। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ फ़ौज जो मुखालिफ़ न आहे। अहिड़ी प्रोपेगेंडा कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। फ़ौज जी जॾहिं बि पघार वधी नवाज़ शरीफ़ जे दौर में वधी। कुझु माण्हुनि ते तनक़ीद खे इदारे जे मथां तनक़ीद जो नालो न ॾिनो वञे। हाराइण वारा अॻ में ई गोड़ शुरू कंदा आहिनि, जीअं बिलावल ऐं मरियम नवाज़ गोड़ पिया कनि। मरियम नवाज़ हुकूमत ख़िलाफ़ धरणो हणण लाइ तड़पी रही आहे, पर आज़ादु कश्मीर में PTI हुकूमत ठाहींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन भली धरणो हणण जो शौक़ु पूरो करे, असां आइन ऐं कानून मूजिबि हर क़दम खणंदासीं। नेब कराची सरकारी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचाइण वारे रेफरेंस जे नाणे वारे अकोड़े वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराचीअ में नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जी सदारत हेठि इजलास में FBR जे अॻूणे चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ सलमान सिद्दीक़ीअ मथां इख़्तियारनि जी ग़लति इस्तेमाल ते रेफरेंस जी मंज़ूरी ॾिनी। वज़ीर अज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि मज़ारुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं बहाली बाबति वीडियो लिंक ज़रिए इजलास। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बज़दार, सूबाई वज़ीरनि ऐं ॿियनि जी शिरकत। वज़ीर अज़म खे तारीख़ी ऐं मज़हबी हंधनि बाबति ब्रीफिंग। वज़ीर अज़म चयो त सॼे मुल्क में वाक़िअ मज़ारूं असांजो तारीख़ी विरसो आहिनि। सिंध जे नाणे वारे खाते तरक़ियाती स्कीमुनि लाइ 32.4 बिलियन रुपया जारी करे छॾिया। सिंध सरकार मूजिबि मकानी इदारनि खे 2275 बिलियन जारी कया विया आहिनि। वॾे वज़ीर मूजिबि OZT में घटि अघु आणनि बावजूदि लोकल बॉडीज़ खे वधीक फंड्स ॾिना पिया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सावणीअ जो पहिरियों वसकारो। मौसम ख़ुशगवार। कराची, हैदराबाद सां गॾु मीरपुर ख़ासि, बदीन, ठट्टो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ ऐं हल्की बरसात। मौसम ख़ुशगवार। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जारी। करंट लॻण सबबि नीगर, फोत, नार्थ नाज़िमाबाद, मलीर, गुलशन अदीद ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। सिंध जो नामवर क़ौमी दानिशवर शाइर अदीब मुक़रर जस्कम जे पॉलिसी साज़ी इदारे जो सरबराह रहंदड़ सजण सिंधी सिंध जे हज़ारे क़ौमी कारकुननि खे पंहिंजे दोस्तनि ऐं आशिक़नि खे लुड़कनि जूं लारूं ॾेई हमेशह लाइ विछड़ी वियो। सजण सिंधीअ जे उचितो लाॾाणे सबबि ज़िले शहीद बेनज़ीराबाद समेत सॼे सिंध जे अदबी, अलमी ऐं क़ौम परस्त लॾे में गहरे ॾुख ऐं सदमे जी लहर छाइजी वई। सन जे साईं GM सैयद जे तरतीब हेठि जवानीअ जा गुलाबी ॾींहं गुज़ारींदड़ सजण सिंधी 55 वरियनि जी ॼमार में दिलि जे दौरे पवण सबबि विछड़ी वियो आहे। खॾर शाख जे आबादगारनि पारां इरीगेशन खाते जे नाअहलीअ जे करे ज़रई पाणीअ खे हथरादू खोट ख़िलाफ़ हाकिम जमाली, ज़ाहिद आज़ाद, अनवर जमाली, ज़ाकिर जमाली, जाफ़र जमाली, डॉक्टर नूर जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में खॾर शाख खां हिकु रैली कढी वई, जेका मुक़ररु रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन चयो त इरीगेशन खाते जो SDO शुहाबुद्दीन भट्टी गुज़िरियल 6 महीननि खां असांजे 1000 एकड़ ज़मीन जो पाणी बंदि करे असां आबादगारनि सां ज़ुल्म करे रहियो आहे। हुननि चयो त असांजो 1000 एकड़नि ते पोखियल पुठियो मिर्चनि ऐं बसरनि जो फसल पाणी न हुजण करे सड़ी तबाह थी रहियो आहे, जॾहिं त SDO इरीगेशन शुहाबुद्दीन भट्टी असांजे ज़मीन जो पाणी बंदि करे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रिश्वत वठी असांजे हिसे जो पाणी उन्हनि खे ॾेई रहियो आहे, जेको असां आबादगारनि सां ज़ुल्म आहे। उन्हनि मुतालबो कयो त असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई असांखे बुख ऐं बदहालीअ खां बचायो वञे। एबका पॉपुलेशन शहीद बेनज़ीराबाद यूनिट जे उहिदेदारनि जी अहम गॾिजाणी सदर अमजद अली बिरोई ऐं जनरल सेक्रेटरी समीआ अहमद बुगियो जी अॻुवाणीअ में थी गुज़री, जंहिंमें यूनिट जे मुलाज़मनि शहीद अहमद राजपूत, खादिम हुसैन रिंद, नूर आलिम, नौशाद अली उनड़, राशिद बिरोई, अज़ीज़ अला होत, आदिल हुसैन वज़ीर अली, अली शेर ख़ासि अली, रज़ाक ज़रदारी ऐं ॿियनि शिरकत कई। ॻोठ दौड़ाई महर में पॉपुलेशन वेलफेयर तरफ़ां हिकु ॾींहं जे कार्नर मीटिंग डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस जे ख़ुसूसी हिदायतनि ते ॻोठ
दौड़ाई बहर में लगाई वई, जंहिंजो महिमान ख़ासि तालिक़े ऑफिसर दौड़ जनाब अब्बास अली लुंड साहब शिरकत कई। तालिक़े ऑफिसर कारकुननि मीटिंग आगाही महम में ॻोठाणनि खे ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु असांजी आबादी तमामु तेज़ीअ सां वधी रही आहे। उन लाइ असांखे घुरिजे त माउ ऐं ॿार जे विच में घटि 2 सालनि जो वक़्फ़ो हुअणु घुरिजे त जीअं माउ ॿार जो सिहत बहितर रही सघे। आगाही कार्नर मीटिंग में ॻोठाणनि खे ख़िताब कंदे मेल मोबालाइज़ अब्दुल अज़ीज़ बिरोही चयो त असां मिनिस्टर पॉपुलेशन वेलफेयर जे ख़ासि हिदायतुनि ते हिते कार्नर मीटिंग ऐं आगाही अवाम खे ॾेई रहिया आहियूं। मोरो शहर जे ॻोठ लालू माछीअ जे नौजवान माशूक अली वलद गुलाम अली माछीअ खे कुते ॾाढे विधो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में तालिक़ा अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां वैक्सीन न ॾियण ते ज़ख़्मी नौजवान जे वारसनि ऐं अस्पताल अमले में मुंहमारी थी पई, जंहिं ते ज़ख़्मी नौजवान जे वारसनि पारां वैक्सीन न मिलण अमले जे अॾंगे रवैये ख़िलाफ़ अस्पताल अंदरि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। मुज़ाहिरीन जी अॻुवाणी शमन सोलंकी, गुलाम अली, ज़ुल्फ़कार अली, शाहिद सोलंकी, उस्मान एज़म सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुया, जिते अॻुवाणनि चयो त 2 ॾींहं अॻु असांजे नौजवान खे कुते ॾाढियो हुयो। रोज़ असांखे वैक्सीन ॾियण जा आसरा ॾियण बैदि इनकार कंदे चवनि था त असांखे पैसा ॾियो त वैक्सीन करियूं। इनकार करण ते अमले असांखे घटि वधि ॻाल्हायो, अस्पताल मां निकिरी वञूं था, जंहिं सबबु अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॿी तरफ़ डॉक्टरनि चयो त बिना जवाब असांजे 2 डॉक्टरनि खे हिरासत करे तशदुद कयो वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ डॉक्टर हफ़ीज़ मेमण मोहसन हब, डॉक्टर असद गलोड़ो, यासीन बिलाल, डॉक्टर गुलाम शबीर चौहान ऐं पैरामेडिकल अमले बि कमु छॾे हड़ताल शुरू करे छॾी। अब्बासी होटल भरिसां अब्दुल करीम वलद मोहम्मद जुमन सूमरो खे बेहोशीअ वारी हालत में रस्ते वेंदड़ ॾिठो, जंहिंजो इतला मोरो पुलिस खे ॾिनो वियो। मोरो पुलिस अब्दुल करीम सूमरो खे इलाज लाइ सरकारी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां होश में आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अब्दुल करीम सूमरो जो भाइटियो गुलाम शबीर सूमरो ॿुधायो त अब्दुल करीम सूमरो गचेरो रोड वार्ड 20 हक मदीना कॉलोनीअ जो रहवासी आहे। संदसि भाइटियो ॿुधायो त मुंहिंजो चाचो अब्दुल करीम सूमरो नवाबशाह में सैलून जो कमु कंदो आहे। कुझु ॾींहंनि खां नवाबशाह जो रहवासी नोरेज़ लाखो खां अब्दुल करीम सूमरो जे भाइटे व्याज ते पैसा खंया हुया, जंहिंजो ज़ामिन अब्दुल करीम सूमरो पयल हुयो। हाणे हर रोज़ु मुंहिंजे चाचे खे नोरेज़ लाखो धमकाए ऐं परेशान करे रहियो आहे। अॼु शायदि मुंहिंजे चाचे अब्दुल करीम सूमरो ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई आहे। अहिड़ो इतलाउ जॾहिं असांखे मिलियो त असां सिविल अस्पताल मोरो पहुतासीं, जिते मां पंहिंजे चाचे अब्दुल करीम सूमरो खे बेहोशी वारी हालत में ॾिठो, जंहिंखां पोइ ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टरनि पारां अब्दुल करीम जो इलाज ऐं होश में आणण जी कोशिशि कई पई वञे। MP अली हसन ज़रदारी आशिक़ हुसैन ज़रदारी पारां सिंध जे भलोड़ सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लिगारीअ जी माली सहायता लाइ 2 लख रुपयनि जो चेक उमाणियो वियो, जेको मोरो शहर जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत रईस सिकंदर खान ज़रदारी पारां संदसि अमानत उन ताईं पहुचाई वई। सोडल फ़क़ीर पारां रईस अली हसन ज़रदारी रईस आशिक़ हुसैन ज़रदारीअ जा थोरा पिणु मञिया, गॾोगॾु रईस सिकंदर खान ज़रदारीअ खे पिणु दुआऊं ॾिनियूं। 15 लख इनाम याफ़्ता दाड़ियल महेश्वर बंगलाणी पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। नापरकोट थाणे जी हद में घोटकीअ जे नामियारी पुलिस ऑफिसर SHO अब्दुल शकूर लाखो जी बहितरीन कार्रवाई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।